रुकन बुरड़ा खां ख़बर शामिल कयूं पिया। जान महमद अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ रुकन बुरड़ा में पीपीए खे हिकु वॾो सियासी झटको। रईस अलीगुल लिगारी ऐं जमीश राणी, रईस माशूक अली लिगारी, जमेश राणी, रईस परवेज़ अली लिगारी, जमेश राणी, माशूक अली बिरोही, वडेरो खुदाबख्श खासकेली जिन खासकेली हाउस ते जीडीए यूसी जे वाइस चेयरमैन मोहम्मद अली खासकेली सां मुलाक़ात करे पीपीए सां पंहिंजा पुराणा तालुकात ख़त्म करे जीडीए में शामिल थी यूसी किरकिलीअ ते जीडीए उम्मीदवारनि जूं चूंड में भरपूर साथ ॾियण जो ऐलान कयो। शामिल थियण दौरान अलीगुल लिगारी, माशूक अली लिगारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त पीपी सिर्फ़ शहीद बेनज़ीर भुट्टो ताईं ग़रीबनि जी पार्टी हुई। हाणे पीपी सिर्फ़ ज़रदारी लीग ऐं वॾेरनि जी पार्टी आहे ऐं पीपीए में हाणे असां जहिड़नि ग़रीब कारकुननि जी इज़त न रही आहे। जीडीए में ग़रीब माण्हुनि जूं वॾियूं उमेदूं आहिनि। जीडीए यूसी किरकिली वाइस चेयरमैन मोहम्मद अली खासकेली चयो त जीडीए पीर साईं पगारो जी सरबराही ऐं ग़रीब जी हिकु उमेद आहे। असां कामयाब थी लिगारी बिरादरीअ समेत समूरनि शामिल थींदड़ बिरादरियुनि जे माण्हुनि जी उमेदुनि ते पूरो लहण जी कोशिश कंदासूं। जॾहिं त वाइस चेयरमैन मोहम्मद अली खासकेली जीडीए में शामिल थींदड़नि खे सिंध जी सकाफ़त अजरकू पाराई भेट पगार जे नारनि सां भरपूर आजियां।